ढक जाए ढकण हार तू ढक जाए, तू ही माफ़ी ॾियण वारो आहीं मालिक। असां इंसान पर ॿुधड़िया, तौबा अथई असांजी, तू ही मालिक आहीं, तू ही बख्शण वारो आहीं। बाक़ी हिन उमिरि में सूमर ई बेबुल खे जवान पुट जी जुदाई किथे थी बर्दाश्त। मालिक तू ही माफ़ी ॾियण वारो आहीं, तू ही बख्शण वारो आहीं। बेशक अल्लाह। अम्मा अम्मा हाणे त मुद अची वई आहे जीतन जड़न जी, अलाए केतिरा ज़ाहिर थींदा। अरे यार गुंगा, ये नाग वॾा ज़हरीला थई, अञा ताईं रांझण होश में न आयो आ। दुआ कर रब रांझण जे सिर जो खेरो करे यार। हाँ वधा अञा जवानड़ो आ, मुंहिंजे गुंगे जी उमिरि जो आ, अञा वीचारी छा ॾिठो आहे ज़िंदगीअ में। रब हयाती बख़्शे ॾेसि बस। अम्मा नाज़ा ॿुधाईंदी आहे त 2-3 चकर असां जंग में नांग मारिया आहिनि। हाँ अम्मा अञा वस नाहे थी, इहे ॿाहिरि निकिरंदा सोकाड़े जा जो सटियल आहिनि, इहे मुआ ॾाढा ख़तरनाक थी वेंदा आहिनि ऐं इन्हनि में ज़हर बि ॾाढो थींदो आहे। बसि मालिक साईं सभिनी जो ख़ैर करे, छल कंहिं दुश्मन जो बि कारीहर ते पेर न पवे। जॾहिं ढकण वारो ढके थो त पोइ ढकड़ी छो न ढके। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।